मेहड़ में मेहराण प्रेस क्लब मेहर जी टीम तरफ़ां बायोमेट्रिक ऐं तालीम खाते जे करप्ट ऑफिसरनि जी मिली भगत सां घोसड़ियूं बणियल मास्तरनि खे वाइको करण जी मुहिम जे सिलसिले में मेहराण प्रेस क्लब मेहर जी टीम तरफ़ां अॼु गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल गाही महिस जी विज़िट कई वई, जिते बायोमेट्रिक वारनि जी लिस्ट मुताबिक़ नॉन टीचिंग 20 टीचिंग अमले मां 3 मर्द टीचर्स गैर हाज़िर हुआ, जिन ला उते मौजूद उस्तादनि मुख़्तलिफ़ कम ॿुधाया त उहे इन सिलसिले में मोकल ते आहिनि, जिन में हेड मास्टर इशाद अली महिसर, अलादीनो चांटियो ऐं इंसाफ़ अली बिरोही गैर हाज़िर हुआ। ॿिए पासे 8 लेडी टीचर्स जे अमले मां 1 लेडी टीचर ड्यूटी ते मौजूद न हुई, जिते स्कूल जी विज़िट खां अॻु ज़रियनि मां ॼाण मिले थी त स्कूल में 1 लेडी टीचर साजिदा, जेका बायोमेट्रिक वारनि जी लिस्ट में हाज़िर ॼाणायल आहे, मगर हू ड्यूटी न कंदी आहे, हैदराबाद में घर वेठे पघार खणंदी आहे। स्कूल जी विज़िट दौरान हिकु लेडी टीचर गैर हाज़िर हुई, जॾहिं त बायोमेट्रिक वारनि जी लिस्ट मुताबिक़ हिन स्कूल में 3 उस्ताद एक्सेस आहिनि। ॿिए पासे स्कूल जी विज़िट दौरान स्कूल केतिरनि ई मसइलनि जे वधि चढ़ियल हो, जिन में स्कूल में पीअण जो पाणी मौजूदु न हुयो, ॿारड़ा स्कूल खां ॿाहिरि वञी पाणी पीअनि पिया, जिते क्लासनि जी खोट हुअण करे उस्ताद शागिर्दनि खे स्कूल जे ऐं अङण ते वण हेठियां विरांडे में पढ़ाए रहिया आहिनि। फर्नीचर जी खोट करे कुझु ॿार पट ते बि पढ़ी रहिया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।